खैरपुर जी शहरन सिविल सोसाइटी के अगवाणन जो एक इजलास जामे अरबा अनवारुल मुश्तबा दरगाह फ़कीर अल्लाह अंदल जे गादी नशीन हाजी अब्दुल मजीद मदनी जी सदारत में थियो, जंहिंमें अंजुमन ताजरान जे सदर लाला हाजी अब्दुल गफ़ार शेख, मुज़फ़र हुसैन अब्बासी, नसीर अहमद शेख, साफ़ी अब्दुल सत्तार मेहरानी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अगवाणनि चयो त खैरपुर शहर जे मोहल्लनि ऐं कॉलोनियुनि जे केतिरनि ई महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां फ़राहम नथो कयो वञे, जंहिं जे करे शहरी सख़्तु परेशान आहिनि। इन मौक़े ते फ़ैसिलो कयो वियो आहे त जुमे नमाज़ बाद म्यूनिसिपल कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज जा ऐलान कराया वेंदा, जंहिं बाद बैनर खणी खैरपुर जा समेत शहरी फूलबाग में गॾु थी एहतजाज करे 5 गुलाब चौक ते धरणो हयो वेंदो, जंहिं में सॼे शहर जे हर मकतबाए फ़िक़े जा अॻवान शिरकत कंदा, जंहिं में म्यूनिसिपल कमेटी ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो वेंदो ऐं जेसिताईं खैरपुर जी शहरनि खे पीअण जो मिठो पाणी फ़राहम न कयो वेंदो तेसिताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। हाजी अब्दुल मजीद मदनी खैरपुर जे वकीलनि, सिविल सोसाइटी, वापारी तंज़ीमनि, समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि खे अपील कई आहे त जुमे जे ॾींहुं म्यूनिसिपल ख़िलाफ़ एहतजाज में भरपूर शिरकत कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।